सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जे पारां मातली शहर में हिकिड़े निजी शादी हाल में आईसी हवाले सां बहितरीन सेमिनार करायो वियो। मातली में बि सोशल मीडिया ते हिकिड़ी कॉलोनी में ऐं मुसलसल आइस ऐं ॿियो नशो हलंदड़ आहे। पुलिस उन ते गुज़िरियल 15 ॾींहं खां हलंदड़ आहे पर कार्रवाई कोन बि करे। छा तव्हां पुलिस खां अहिड़े क़िस्म जो को पुछाणो कयो आहे? पुलिस का तव्हां जेकॾहिं कोई अहिड़ो एरिया आहे जेको स्पेसिफिक आउं चाहींदसि तव्हां मार्च में हिकिड़ो मूंखे मैसेज करे छॾियो। अहिड़ा नौजवान जिन जो इलाज लाइ तव्हां कुझु मोकिलिया पिया आहिनि? लास्ट वीक में असां 16 ॼणा जेके आहिनि उहे रिहैब कराची में असां उमाणिया आहिनि। रज़ान मेमन जेको आहे उन हिते इहो आईसी हवाले सां सेमिनार करायो आहे। असां पुछंदासीं शागिर्दनि में सभिनी खां पहिरीं जेको आहे सुॼाग ॾियणु चाहियूं था त शागिर्दनि खे ख़बर पए ताकी फैलिजे न। चाहियूं था शागिर्दनि में वधि खां वधीक शहरनि में सुॼाग थिए। आइस अहिड़ो नशो आहे जंहिंखे हाणे असांखे हर तरह सां घेरणो पवंदो। बार बार असांखे नौजवाननि खे इहा यादि दहानी करणी पवंदी इहो हिकिड़े मिंट जो सुरूर ज़रूरु आहे लेकिन पोइ सॼी ज़िंदगी जो सूर आहे जेको न सिर्फ़ु तव्हांजे लाइ बल्कि तव्हांजे माइटनि लाइ बि। मातली में बि सोशल मीडिया ते हिकिड़ी कॉलोनी में ऐं मुसलसल आइस ऐं ॿियो नशो हलंदड़ आहे। पुलिस उन ते गुज़िरियल 15 ॾींहं खां हलंदड़ आहे पर कार्रवाई कोन बि करे। छा तव्हां पुलिस खां अहिड़े क़िस्म जो को पुछाणो कयो आहे? पुलिस खां तव्हां जेकॾहिं कोई अहिड़ो एरिया आहे जेको स्पेसिफिक आउं चाहींदसि तव्हां मार्च में हिकिड़ो मूंखे मैसेज करे छॾियो छो जो ही बुराई जेकॾहिं असां हिनखे निगलेक्ट कयो त असांजे घर जे अंगणनि ताईं पहुची वेंदी ऐं उहो अंगण तव्हांजो थी सघे थो मुंहिंजो थी सघे थो। इन करे पंहिंजे घर खे पंहिंजे घर जे अंगण खे बचाइण लाइ ज़रूरी आहे त असां हर तरह सां उपाय वठूं। तक़रीबन हींअर लास्ट वीक में असां 16 ॼणा जेके आहिनि उहे रिहैब कराची में असां उमाणिया आहिनि। तव्हांखे ॿुधाए छॾियां की जिन 16 ॼणनि सां पहिरीं असां सां राब्तो कयो हो त असां उन्हनि खे रिहैब मोकिले चुका आहियूं ऐं इनशाला असां इहे वरी असांखे जेके नाला मिलनि पिया जेके जेके असां सां जुड़नि पिया जेके मुआशिरे जो वापसि हिसो थियण वञनि पिया चाहिनि था त इनशाला असीं वरी सभिनी खे गॾे करे ऐं वरी हिकिड़ो वरी वापसि उन्हनि खे रिहैब ॾांहुं उमाणींदासीं। ईअं आहिस्ते आहिस्ते करे ताकी मुआशिरे में जेका असीं पंहिंजो रोल प्ले करे सघूं था मुआशिरे खे सुधारण लाइ उन में असीं वधि खां वधि असीं पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा करे सघूं। ही आईसी जे ख़िलाफ़ तव्हां चिंग दुखाई ऐं इन मां मातली शहरनि खे फ़ाइदो थियो। मातली जा जेके नौजवान बची रहिया आहिनि। हाँ बिल्कुलु तव्हां ॾिसो की सिर्फ़ु असांजी हिकिड़ी नंढी कोशिशि सां असांजो मक़सदु इहो ई हो की शहर में हर इंसान हिन जे ख़िलाफ़ु थी वञे ऐं हर इंसान हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। हिन वक़्तु हर को शख़्स हिन नशे जे ख़िलाफ़ु बि आहे ऐं हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए बि पियो ऐं हर को पंहिंजो रोल प्ले करे पियो। इनशाला असीं सभु ॼणे हिकु थी वेंदासीं त हिन खे बिल्कुलु असीं हाराए वेंदासीं। आइस जे सेमिनार में डीएसपी मातली सोशल मीडिया ते इहा शिकायत हले पई त जेको सो आइस अञा मातली में फलाणनि जॻहनि ते मौजूदु आहे पोइ पुलिस कार्रवाई कोन बि करे छो? न बिल्कुलु पुलिस कार्रवाई करे थी जिते जिते निशानदेही थिए थी कंहिंजे बि तरफ़ां। मूं लास्ट सेमिनार में बि चयो हुयो त जंहिंखे बि का शइ इंफॉर्मेशन आहे हिन जे बारे में उहो मूंसां डायरेक्ट राब्तो करे सघे थो ऐं जिते जिते का इंफॉर्मेशन मिले थी उते बिल्कुलु कार्रवाई थी। आइस जे ख़िलाफ़ आउं सम्झां थो ही सेमिनार कोन्हे हिकिड़ो जहाद आहे त इहो घर घर मैसेज वञे त आइस हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे जेको इंसानी जिस्म खे ऐं इंसान खे ख़ुदि खे बि उहो तबाह करे छॾे थी। आउं सम्झां थो त उन लाइ इहो सेमिनार थियणु खपे इहो शऊर ऐं इहो आगाही अचणु। हमने आइस के खिलाफ इसीलिए आवाज उठाई कि हमारा काम यूथ को आगे लेकर जाना है लेकिन अब हम ये चाहते हैं कि बेसिकली हमारे स्टूडेंट जो है वो बुराइयों से दूर रहे। आइस एक बड़ी खतरनाक जो एक नशा है उससे इंसान को दूर रहना चाहिए। जे इदारे में जिथे अचन पियो जे मकसद जे लाइ अचन पियो पंहिंजे मकसद के कंटिन्यू रखन अहिड़ी मंशा जहिड़ी शइ सां परहेज़ कनि। हाईटेक के सहकार से मातली में सेमिनार और आइस के खिलाफ। आइस जो है एक बम जमा एक नशा है जो पूरे सिंध में फैला हुआ है। मातली शहर में सेमिनार हो रहे हैं उसकी आगाही मुहिम हो रही है। इस सिलसिले में हाईटेक की स्टूडेंट्स हमारे साथ एक मौजूद है बच्ची। आइस जो है ना वो एक इंसान को तबाही और बर्बादी की तरफ ले जाता है जिससे जो इंसान का ना सिर्फ मुस्तकबिल खराब होता है बल्कि उसकी दुनिया और आखिरत दोनों खराब हो जाती है। इसके खिलाफ या ड्रग्स के जो भी इस तरह की चीजें उनके खिलाफ हमें इस तरह के इवेंट्स करने चाहिए जिससे हमारा माशरा जो है ना सिर्फ माशरा घर मुल्क मोहल्ला गली हर चीज जो है इसे आइस से पाक और महफूज रह सके। आइस है जो नौजवान जो मुस्तकबिल तबाह करे तो उन्हनि जे वालिदनि जा ख्वाब तबाह करे तो उनखे ॾिसंदे असां इन लानत के खिलाफ एक नंढा नंढा सेमिनार रखिया जेके सेमिनार वॾनि जलसनि में तब्दील थी विया। यकीन कयो मातली जा अहिड़ा नौजवान असां ॾिठा तमामु होशियार इंटेलिजेंट जेके नशे में मुब्तला थी विया उन्हनि पंहिंजूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं लेकिन
कुछ रिकवर थी विया आहिनि जेके असां सां गॾु आहिनि। असां वटि मातली में रिसेंटली हिकिड़ो वाक़ियो थियो। हिकिड़ी नौजवान छोकिरी जेका स्कूल में पढ़ंदी हुई, उन स्कूल जे बैग मज़ा उन मज़ा इहो नशो जॾहिं बरामद थियो, जॾहिं उहो मिलियो त यकीनन हिकिड़ो असां सभिनीनि जे लाइ, पूरे सिंध जे लाइ इहो हिकिड़ो परेशानी जो कारण आहे। पेरेंट्स जेके हूंदा ॿारनि जा, उहे इन्हनि शयुनि खे जेको आहे ॿारनि ताईं नज़रसानी कंदा ऐं उन शइ खां बचाईंदा। इहो संदन बि फ़ाइदो आहे, हिन मुल्क जो बि फ़ाइदो आहे। पैगाम इहो थो ॾियणु चाहियां जेके असांजूं जेके आहिनि लॉ एनफोर्समेंट एजेंसी आहे, असांजी इंतज़ामिया आहे, पुलिस आहे, एंटी नार्कोटिक्स फोर्स आहे, उन्हनि खे अॻिते अचणो पवंदो, उन्हनि खे पंहिंजो कमु ईमानदारी सां करणो पवंदो। ईमानदारी सां कनि त इंशाअल्लाह इन तरीक़े सां असां इन जेके आइस आहे या ॿियूं जेके बुरायूं आहिनि समाज में वधंदड़ या ॿियो नशो आहे उन ते कंट्रोल करे सघूं था। में के नस्ल में नशो अची थो वञे, उहा क़ौम ऐं नस्ल बर्बाद थी वञे ऐं असां इंतज़ामिया खां अपील था कयूं त महिरबानी करे इन शइ खे रोकियो वञे। जेको आइस वापराईंदो आहे उहो ख़तमु नथो थिए, उनजी फैमिली जो पूरो नुक़सानु थिए थो। वापराईंदड़ खे गिरफ़्तार करे बहितर आहे, लेकिन जे आइस या डीलर आहिनि उन्हनि डीलरनि ते रसाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मातली में आइस आगाही जेको आहे सेमिनार आहे मातली जे हिकिड़े निजी हाल में थी रहियो आहे। अहिड़े क़िस्म जा आगाही सेमिनार आहिनि उहे थियणु घुरिजनि जंहिंसां आवाम खे फ़ाइदो थिए ऐं नौजवान इन ख़तरनाक बीमारी मां निकिरी सघे। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।